इन लेक्चर में असी 10वीं क्लास की एक्सरसाइज 4.9 जा कुछ प्रॉब्लम डिस्कस कंदासी। 4.9 डिपेंड करे थी a प्लस बी होल क्यूब ए माइनस बी होल क्यूब फार्मूला थी। a माइनस बी ए प्लस बी होल क्यूब फार्मूला कीअं आहिनि अचो त डिस्कस कयूं। पहिरियों a प्लस बी होल क्यूब इन a प्लस बी होल क्यूब फार्मूला ईअं आहे त पहिरियां a जो क्यूब प्लस आहे त प्लस, अगर माइनस हो जाए तो माइनस बी क्यूब ए क्यूब प्लस बी क्यूब बिनी की मल्टीप्लाई, बिनी के मल्टीप्लाई कंदासीं त थींदो ए बी प्लस ए बी थींदो ऐं ए बी थींदो ऐं टीण कंदासीं हिननि जी 3 टाइम्स 3ab प्लस ब्रेकेट इनखे मल्टीप्लाई वरी इन साॻी ब्रेकेट सां ए प्लस बी सां कंदासीं। इहो थी वियो फार्मूलो। इनखे असीं वधीक एक्सपांड यानी खोले वधीक लिखी सघूं था। कीअं त हिनखे 3ab खे हिन सां मल्टीप्लाई कयूं, पहिरियां ए क्यूब तरतीब में बि लिखंदासीं, हिननि खे मल्टीप्लाई बि कंदासीं। 3a स्क्वायर बी यानी 3ab खे हिन सां मल्टीप्लाई कयोसीं 3ab स्क्वायर प्लस इंटू प्लस प्लस 3ab स्क्वायर बी खे बी सां बी स्क्वायर प्लस बी क्यूब। ही तरतीब में सॼो लिखियोसीं। हीअं फार्मूलो भी लिखी सघिजे थो पर यादि करण ही वधीक आसान आहे। ए जो क्यूब प्लस आहे त प्लस बी जो क्यूब, बिनी ज़रब जी टीण, बिनी ज़रब ए बी थींदी, टीण कंदासीं 3ab थींदी प्लस जी निशानी छो प्लस इंटू प्लस प्लस थींदो ऐं इहा साॻी ब्रैकेट। माइनस जो फार्मूलो भी साॻे तरीक़े सां आहे। ए क्यूब माइनस बी क्यूब, बिनी जी ज़रब कंदासीं त माइनस ए बी थींदो ऐं टीण कंदासीं त माइनस 3ab थींदो। बिनी जी टीण, बिनी ज़रब जी टीण ऐं इहा साॻी ब्रैकेट ए माइनस बी। इहो थी वियो फार्मूलो। इनखे वधीक एक्सपांड कयूं यानी ही सॼो हिन सां मल्टीप्लाई करे लिखूं तरतीब में। ए क्यूब माइनस बी क्यूब आख़िर में लिखंदासीं तरतीब मूजिब। हिनखे मल्टीप्लाई कयूं त माइनस 3a स्क्वायर ए खे सां ए स्क्वायर बी माइनस इंटू माइनस प्लस 3ab स्क्वायर 3ab स्क्वायर बी के बी सां कंदासीं बी स्क्वायर लास्ट माइनस बी क्यूब लिखंदासीं। फार्मूलो ही सॼो थी वियो मगर यादि करण ही वधीक आसान आहे। हाणे असीं प्रॉब्लम सोल्व कंदासीं। क्वेश्चन नंबर 1 फाइंड द क्यूब्स ऑफ द फॉलोइंग। हिन जा क्यूब्स मालूम करणा आहिनि। हिन जो क्यूब मालूम कंदासीं। सॉल्यूशन 3x प्लस 4 होल क्यूब। फार्मूला मूजिब पहिरियां ए जो क्यूब 3x क्यूब प्लस आहे त प्लस बी जो क्यूब बी 4 आहे प्लस बिनी ज़रब जी टीण, बिनी ज़रब थींदी 4 थी 12 4 खां 12, 12 जी टीण कयूं त 36 थी वेंदो। 36 4 थी 12, 12 जी 3 टाइम्स 36 x ऐं इहा साॻी ब्रैकेट 3x प्लस 4। हाणे हिनखे वधीक एक्सपांड कयूं त थींदो ही थी वेंदो 27x क्यूब, ही थी वेंदो 64 पर इहो 64 असीं आख़िर में लिखंदासीं जीअं तरतीब मुताबिक़। ही थी वेंदो हिनखे ज़रब कयूं त 108 थी वेंदो। 108 x खे x सां त x स्क्वायर, 36 खे चइनि सां बि ज़रब कयूं त 72 144 x हाणे ही लिखूं प्लस 64। ही सॼी तरतीब बि ठही वई क्यूब स्क्वायर x ऐं 0 पावर x जो ऐं आंसर। क्वेश्चन नंबर 2 5x प्लस 2y क्यूब। हाणे हितां क्यूब कंदासीं 5 यानी ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस बिनी ज़रब जी टीण, बिनी ज़रब 10 थींदी, टीण कंदासीं 30 थी वेंदी 30xy ऐं xy बि आहे ब्रैकेट सेम रखंदासीं 5x प्लस 2y। हिते आंसर मिलंदो 125x क्यूब
ही तरतीब जे हिसाब सां आख़िर में अची वेंदो। ही पहिरियां लिखंदासीं, ही थींदो 8y³ पर आख़िर में था लिखूं। हिननि ॿिन्ही खे ज़रब कयूं, थींदो प्लस 150 150 x² y, छो त x खे x सां कंदासीं x² थी वेंदो, ऐं हिते y खे y सां, प्लस 60 xy² बिठियो 60, ही 8y³ आख़िर में लिखंदासीं। ही थी वियो आंसर। और 3 भी सिंपल आहे, 3 तव्हां पाण सॉल्व कजो। क्वेश्चन नंबर 4 में हिनखे क्यूब कयूं, सॉल्यूशन x - 1/x³, पहिरियां x³ माइनस जी निशानी आहे त -1/x³, ॿिन्ही जी ज़रब कंदासीं ऐं टीण बि कंदासीं, -3x1/x, ॿिन्ही ज़रब माइनस थींदी, प्लस इंटू माइनस माइनस, तंहिं करे असीं माइनस लिखीसीं, हीअ टीण, ॿिन्ही ज़रब ऐं इहा साॻी ब्रैकेट x - 1/x, हीअ x हिन x में वही कटिजी, वधीक एक्सपांड कयूं, हीअ थींदो x³, ही तरतीब जे हिसाब सां बिल्कुलु आख़िर में अची वेंदो। त हाणे -3 खे 1 सां मल्टीप्लाई कयूं, साॻियो ई 1 थींदो, x सां मल्टीप्लाई कयूंसि, थींदो -3x, वरी -1, वरी हिन सां मल्टीप्लाई कयूं, माइनस इंटू माइनस प्लस, यानी हिनखे हिन सां बि मल्टीप्लाई ॿिन्ही सां करिणो आहे, हिन सॼी प्रोडक्ट खे। पहिरियां x सां कयोसीं, हाणे वरी -1/x सां कंदासीं, माइनस इंटू माइनस प्लस थी वेंदो, ही 1 × 3 साॻियो ई हिन सां कंदासीं, थींदो 3/x। हाणे ही लिखूं आख़िर में -1/x³। क्वेश्चन नंबर 5 सॉल्यूशन, हिन जो बि क्यूब कंदासीं, 3x - 1/3y³, छाकाणि त असांखे क्यूब बि करिणो आहे, तंहिंजे करे सभिनी जो क्यूब था कयूं। पहिरियां a³ 3x³ माइनस पोइ b³ 3y³, ॿिन्ही ज़रब जी टीण, ॿिन्ही जी ज़रब जी टीण, प्लस इंटू माइनस माइनस, हे टीण, ॿिन्ही जी ज़रब, ॿिन्ही जी ज़रब जी टीण कईसीं, ऐं मल्टीप्लाई हिनखे करिणो आहे वरी हिन साॻी ब्रैकेट सां, 3x - 3y, ही थींदो बराबरि ही थी वेंदो 27x³, टिनि जो क्यूब 27 थींदो, x³ -1/27y³, 3 में कैंसिल, हाणे मल्टीप्लाई कयूं, -x/y थींदो, 3x/y खे हिन सां मल्टीप्लाई करिणो आहे, -3xy, 3x/y हिन सां मल्टीप्लाई कंदासीं, 3x - 1/3y सां कयूंसि मल्टीप्लाई, ही थींदो 27x³। हाणे तरतीब जे हिसाब सां ही बिल्कुलु आख़िर में अची वेंदो, x जी तरतीब जे हिसाब सां। हाणे ही ॿई मल्टीप्लाई कयूं, हिन सां बि मल्टीप्लाई कयूंसि, हिन सां मल्टीप्लाई कंदासीं, थींदो -9x²/y, माइनस इंटू माइनस प्लस, ही थींदो 3x/y², सॉरी 3 में कैंसिल थी वेंदो, 3 तंहिं करे न ईंदो, 3 में कैंसिल थींदो, x मल्टीप्लाई कंदासीं, y खे y सां मल्टीप्लाई, ही थी वियो आंसर। पर ही आख़िरी 27 लिखूंसि, 1/27y³, ही थी वियो हिन जो आंसर, 27x³ - 9x² प्लस xy² -27/, लास्ट सम ही रहियल आहे 26, हिते था कयूं सम नंबर 6, x/y माइनस y/x, हिन जो क्यूब फाइंड करिणो आहे, थींदो x/y³ माइनस y/x³ माइनस 3 टाइम्स प्रोडक्ट ऑफ बोथ, ॿिन्ही ज़रब जी टीण, ॿिन्ही ज़रब x/y
इंटू वाई अपान एक्स ऐं इहा साॻी ब्रेकेट एक्स अपान वाई माइनस वाई अपान एक्स ही थी वेंदो एक्स क्यूब अपान वाई क्यूब माइनस वाई क्यूब अपान एक्स क्यूब माइनस एक्स एक्स में कैंसिल वाई वाई में कैंसिल 3 के इन्हनि सां मल्टीप्लाई कयूं माइनस 3x अपान वाई माइनस इंटू माइनस प्लस 3y अपान एक्स। हाणे तरतीब लिखंदासीं त तरतीब में ही आख़िर में स्टेप में अची वेंदो, उहो थी वेंदो आंसर। तरतीब लिखूं एक्स क्यूब अपान वाई क्यूब माइनस 3x अपान वाई प्लस 3y अपान एक्स माइनस वाई क्यूब अपान एक्स क्यूब, इहो थी वियो आंसर।